अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान। फमन शहिद मिनकुमुश्शहर फल्यसुमहु वमन कान मरीज़न औ अला सफरिन फ़इद्दतुम मिन अय्यामिन उख़र। युरीदुल्लाहु बिकुमुल युस्र वला युरीदु बिकुमुल उस्र वलितुकमिलुल इद्दत वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलितुकब्बिरुल्लाह अला मा हदाकुम वलअल्लकुम तशकुरून। व इज़ा सालक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब उजीबु दाअवतद्दाइ इज़ा दआनि फ़ल्यस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिल क़दीम वल फ़ुरक़ानिल हमीद। या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन साम रमज़ान ईमानन व इहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिह औ कमा क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सौमु ली व अना अज्ज़ी बिहि। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। समूरा दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहलि बैतिहि अजमाइन। खुदा की अज़मतें क्या है मुहम्मद मुस्तफ़ा जाने, मकामे मुस्तफ़ा क्या है मुहम्मद का खुदा जाने।
कहा था जिब्राइल ने सिदरा तलक मेरी रसाई थी, आगे क्या क्या मंज़िलें थी मोहम्मद और खुदा जाने। मुहम्मदुर रसूलुल्लाह आपका हमसर बीच जहां नहीं है, जहां आपकी पहुंच है मदनी वो फरिश्तों का मकाम नहीं है। मुहम्मदुर रसूलुल्लाह आपका हमसर हो नहीं सकता, बशर हो या फरिश्ता हो बराबर हो नहीं सकता। समझ लेता है जो शान मोहम्मद वो हो जाता है कुर्बान मोहम्मद। हुस्न यूसुफ पर फकत आशिक जुलेखा थी, मोहम्मद तुम्हारे रोए अनवर पर फिदा सारी खुदाई है। जुलेखा के सहेलियों ने कटे थे हाथ यूसुफ में, मोहम्मद के गुलामों ने कटे थे सिर मोहम्मद में। चंद्र चमाए सचो जे मठियो मोर न भाई, कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गच। चंद्र चवाए सचो जे कावड़ की न करी, कॾहिं उभरे सनड़ो कॾहिं उभरे गचो। आशिक अब्दुल लतीफ चवे मुँह में बरई मचो, तब मटु न भायाई पिरी मुहम्मद जी। चंद्र बेचो ॾींहं रात जा तू त सव सव करें सिंगार, पहुंची न सघंदे पिरीअ जे तुड़े हीला करें हजार। आशिक अब्दुल लतीफ चवे तुझी सब जमार, मुझे महबूब जो दम हिकिड़ो। चो त फर्श खां अर्श ते अरबी वयो, बलगल उला बिकमालिही, सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बिजमालिही। वस्फूं सजन जूं सब सुहणियूं हसन जमी खिसाली, ए अदा मोमिन दिल सां पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद, कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 11 फरवरी 2026 और शाबानुल मुअज़्ज़म जो महीनो पुजाणी ते आ। 1447 हिजरिया। अजो कंबर शरीफ जे करीब गोठ रईस मुहम्मद मुराद बिरोही में बिरादरे मुकर्रम व मुहतरम कारी गुलाम मुस्तफ़ा और कारी गुलाम हैदर और उनजा रुफ़क़ा, उन्हनि जे वास्ते सां राब्ते सां मुहतरम व मुकर्रम रईस मुहम्मद हसन बिरोही साहब जे दावत ते हाज़री नसीब थी आ। मुझी हाज़री अवां जी तशरीफ़ आवरी और हिन बिरोही साहिबान जे खैरात फी सबीलिल्लाह के रब से कबूल फरमाए। न ॾिठो आ खुदा, न ॾिठो आ रसूलुल्लाह, ॾिठो आ कलामुल्लाह, सभई चो सुबहान अल्लाह।
रसूलुल्लाह खे जन ॾिठो, उन्हनि खे मिली वियो जन्नत जो चिठो। उहे सहाबी हा उहे अड़जी विया, रंगजी विया, जन्नत पहुची विया, हुल हुली विया, राज खुली पिया। उन जा तज़किरा, तबसरा, निशानियूं तौरात इंजील में अल्लाह पाण कया। पर जेके हितों पंधु करे मदीने विया, पैगंबर जे सिफारिश जा हक़दार बणजी विया। मुस्तफ़ा ईअं चई विया, मंज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाती। चओ न सुभान अल्लाह। जेके मिस्कीन गरीब दिल में हसरत रखियूं, आशिक दीवाना परवाना पंहिंजे इलाइक़नि में ॻोठनि में दूर दराज वेठा हन, मक्को मदीनो परे आ, है हिन खे रुकावटा, गरीबा मिस्कीना, ओ मिस्कीन गरीब गणती न कर। हितां तुझो दुरूद पढ़ियल महबूब जे रोज़े अतहर ते तोहफ़े तौर ते पहुचंदो, मलाइक खणी वेंदो। मुंहिंजो विजदान थो चवे उहो बंदो रब खे वणी वेंदो, उन जो गुनाह छड़ी वेंदो। दुरूद जिथे किथे पर सलाम उते। पैगंबर फरमाए जेको रोज़े अतहर ते अजी सलाम थो चवे, मंज़ार क़ब्री वजबत लहू शफ़ाती। आशिक दीवाने परवाने ईमानदार उम्मती जी सिफारिश मां मुहम्मद जे मथों लाज़िमा वाजिबा। अल्लाह से समूरन खे मक्को मदीनो नसीब फरमाए, इहो सफ़र नसीब फरमाए। ज़ियारत मक्के मदीने जी, सआदत मक्के मदीने जी रब साईं नसीब फरमाए। सभई चओ आमीन। हिकवा मोहब्बत बिया इताअत। चा हिकवा मोहब्बत बिया इताअत। पैगंबर सां मोहब्बत करण वारा भी हुया, पैगंबर सां हिकड़ा मोहब्बत करे वरी इताअत करण वारा हुया, उहे सहाबी थी पिया। हिकड़ा मोहब्बत करण वारा हा पर अॻिते हली करे इताअत जो इनकार करण पिया, जहन्नम जो बल बणजी विया, तोड़े जो सक्का चाचा हुया। अबू लहब केर हो? ॻाल्हायो। इमामुल अंबिया मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा खे चाचा भी थी, अब्बो भी थी, अम्मा भी थी, नाना भी थी, नानी भी आ, ॾाॾो भी आ, ॾाॾी भी आ, मासियूं भी हन, फुफियूं भी हन। पैगंबर पाक जी वॾी ख़ानदान तोखे नज़र ईंदो। मुस्तफ़ा जे अब्बे जो नालो अब्दुल्ला। साईं जन पंहिंजे अखियुनि मुबारकनि सां कोन ॾिसी सघियो, अब्दुल्ला रब अॻे घुरायो आ। मुस्तफ़ा जॾहिं अमड़ जे पेट में आयो आ, अमड़ जो लायो थी पियो सजायो। अम्मा आमना पाण फरमायो, ककर मथां छांव करे पियो, हजरो शजर सलाम करे पियो, पत्थर भी नरम कदमनि में थी वञे पियो। ओ ऊनो खूह भी भरजी मथे सलाम चवे, खूह भरजी अचे, चो सुभान अल्लाह। अम्मा आमना थी फरमाए, जिस्म मां पगर पसीनो निकरे, मुश्क अंबर खां वधीक मुझे पगर पसीने में खुशबू ज़ाहिर थे। छो त अम्मा आमना जे बतन मुबारक में मुस्तफ़ा आया, जेके अरसो आलम अरहाम में मुस्तफ़ा, आलम अरवाह भी हो, आलम अरहाम भी आ, आलम दुनिया भी आ, आलम बरज़ख भी आ, आलम मशर भी आ। अज तवां सां टे जहान में वेठा हो। ओ बिरोई साहिबान, पंज जहान थी असां पंजतन खे भी मनींदा हो, पर चैन जा नौकर गुलाम हो। कंहिं तव्हां खे चयो समझायो आ, साईं पंजतन खे न मनींदा आहिनि, अहल बैत खे न मनींदा आहिनि, इमामनि खे न मनींदा आहिनि, नबियनि खे रसूलनि खे न मनींदा आहिनि। रब्बे काबा जो कसम आ, हिन जमात जो अकीदो नज़रियो ईमान इहो आ,
वलियन जी विलायत भी बरहको वलियन जी करामत भी बरहको नबियन जी नबूवत भी बरहको नबियन जा मोजज़ा भी बरहको इमामन जी इमामत भी बरहको अहल बैत जी अज़मत भी बरहको असां जो त ईमान अक़ीदो आ कायनात में मखलूकात में इंसान ज़ात में पर नबियन जी जमात में मुहम्मद मुस्तफ़ा जे मटन को थियो आ न थींदो न आयो आ न ईंदो न जमियो आ न जमंदो मुहम्मद मुस्तफ़ा जो मखलूक में शान समूरन का मथे आ रब करीम जे की नेमत उज़मा पंहिंजो कलामुल्लाह मुहम्मद करीम के अता कयो आ मुस्तफ़ा वरी पंहिंजे उम्मत के सिखायो समझायो आ आयो कुरान सिखी पढ़ी बुधी करे सहाबा दुनिया ताईं फैलायो आ मता दुनिया जे तारीख़ुनि जे किताबनि में पढ़ी करे सहाबा ते चिमे गोई कंदो जे रब्बे काबा जो कसम सहाबा जी तारीफ़ ॾिसणी थी त कुरान ते निगाह नज़र कर कुरान ते ईमान तॾहिं रहंदो जॾहिं सहाबा के सचो समझबो छो त कुरान के ॿुधण सिखण वारा दुनिया ताईं पहुचाइण वारा सहाबा त सवा लख होया पर मक्के मदीने जे कब्रिस्तान ते निहारींदे त 2-3 सहाबा मक्के वारे कब्रिस्तान जन्नतुल मुअल्ला में भी मदबून तोखे नज़र ईंदा आ कुछ जन्नतुल बकी जे अंदर 2-3 नज़र ईंदा त ॿिया काॾे वया मुस्तफ़ा जे हुक्म सां पाक पैगंबर जे दीन इस्लाम शरीयत के कुरान के खणी करे दुनिया में फैलजी वया अज सकर में भी सहाबा जूं कब्रों ठठे में भी सहाबा जूं कब्रों रब्बे काबा जो कसम मुल्तान में भी सहाबा जूं कब्रों बलोचिस्तान में खोड़ जाइन ते पंजगूर यो शाहे सहाबा जूं कब्रों थी अफगानिस्तान जे अंदर सहाबा जूं कब्रों ईरान जे अंदर सहाबा जूं कब्रों दुनिया जे अंदर कुरान करीम खणी करे इन्हनि सहाबन पहुचायो आ बुधायो आ सिखायो आ समझायो आ ओ 14 सदी जा इंसान कर ध्यान हिन जो वडो शान हिन में जन्नत जो सामान पर अज खटे जेको जवान मालिक तव्हां सां ते थी पयो आ मेहरबान इनके नाज़िल करण वारो रब रहमान ही वडे शान मान वारो किताब रब जो कुरान आ शो त जलसे जो उन्वान भी अज़मत कुरान इस्तक़बाल रमजान आ शो त कुरान रमजान लाज़िम मलज़ूम हन मां तो चवां रमजान जो महीनो त अव्वल भी हुयो पर जॾहिं रब करीम कुरान के नाज़िल कयो इन महीने जो शान मथां थी पयो रब कुरान में जिक्र कयो फरमायई शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान रब जो फरमाए दुनिया जो इंसान हो ये मां रब का पुछण चाहियो था मूंसां ॻाल्हाइण चाहियो था त मुझे कलाम के पढ़ो मां सब ॻाल्हि कलाम पंहिंजे में करे छॾी आहे ये रब सां ॻाल्हाइणो त क़ुरान पढ़ंदो छो त हे रब जो कलाम आहे हा हिन खां पुछा कयूं कीअं आयो आहे काॾों आयो आहे काथों आयो आहे कंहिं मोकिलियो थी कंहिं ॾे आयो आहे कहिड़ो पैगाम खणी आयो आहे रब्बे काबा जो कसम कुरान ॾसींदो पियो आहे हा रब खां पुछा कंदे त कुरान ते निगाह कंदे कुरान तोखे गाइड कंदो चवंदो त शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िला फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान रब दो फरमाए ओ दुनिया जो इंसान हो मां पंहिंजे मुक़द्दस किताब कुरान के कलाम के लोहे महफूज़ मां खणाए करे 7 आसमानन मां किरास करे दुनिया वारे आसमान ते रखायो आ जिब्राइल के ड्यूटी में लगायो आ जिब्राइल जी रब्बे करीम तौरात ज़बूर इंजील ॾिनो माए सहीफ़ा ॾिना माए मौला उहे त तुझे नबियन रसूलन ॾे पहुचाया
हिक ही टाइम में रब तो फरमाए जिब्राइल जी रब्बे जलील ए मां रब जो कलाम हाने जेतिरो हुक्म कयां ओतिरो क़ुरान खणी वंजा ये सूरत जो हुक्म मिले तो सूरत खजी अचे पई दुनिया वारे आसमान ता जे कने आयत जो हुक्म मिले पियो त जिब्राइल कासिद हुयो आ विच में वास्तो बनजी पयो क़ुरान दुनिया वारे आसमान ता खणी अचे पयो इतां भी मालूम थी वयो त मुस्तफा मक्के में हुयो त क़ुरान मक्के में जिब्राइल खणी अचे पयो जे मुस्तफा हिजरत करे मदीने वयो त क़ुरान ओडे जिब्राइल खणी अचे पयो हाने भी तू तवज्जो कर सूरतुन ते नजर कंदे त क़ुरान करीम जे सूरतुन में लिखियल थी चयल थी आयो मालूम थियल थी त के सूरतूं मक्की थी त के मदनी थी मक्की सूरतूं छो त मुस्तफा मक्के में हो जिब्राइल उते पहुचे पयो क़ुरान खणी अचे पयो उन सूरतुन जो नालो मक्की ये मुस्तफा मदीने वया त मक्को खालिया क़ुरान उते जिब्राइल खणी अचे पयो ओ बिरोही साहिबान हिन जो वडो शान जै महीने में नाज़िल कयो रब रहमान उन महीने जो अल्लाह उत्तम कयो आ मान फरमायई महीनो अव्वल भी हुयो पर जड़े इन महीने में क़ुरान नाज़िल थे पयो क़ुरान नाज़िल थी पयो तो उन महीने जो अल्लाह इज्जत ऐं शरफ मान मथाओ कयो हा इन महीने में अल्लाह पंहिंजी इनायत फरमाई रोज़ा मुक़रर करे छजा रोज़ा फर्ज़ बनाए छजा रब करीम फरमायो ओ मुंहिंजो बांदड़ो इन महीने के इज्जत ॾेई छॾी तमाम इज्जत मकान के मकीन जे करे मिलंदी आ क़ुरान जे करे महीने के इज्जत मिली वई आ मुझे महबूब पाण ॻाल्हि कई आ त जेको इन महीने में हिकिड़ो नफ़िल पढ़ंदो फर्ज़ नमाज़ जो सवाब मिलंदो जेकॾहिं हिकिड़ो फर्ज़ पढ़ंदो त 70 फर्ज़न जो सवाब मिलंदुसि रमज़ान जेके इज्जत मिले थी क़ुरान जे करे मां तो चवां कारी ऐं हाफ़िज़ आलिम खे इज्जत भी मिले थी क़ुरान जे करे अॼु हिन पोतीअ खे इज्जत मिले थी क़ुरान जे करे हिन रहल खे इज्जत मिले थी क़ुरान जे करे जंहिं महीने में नाज़िल रब रहमान कयो वो महीनो शान मान वारो बणजी वियो सारनि महीननि जो सरदार बणजी वियो आ रब साईं इन महीने में रोज़ा रमज़ान जा फर्ज़ कया फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तकून रब तो फरमा ईमान वारो ही तव्हां ॾे मोकिलियो आ जंहिं महीने में आयो आ उन महीने जी इज्जत मथां ई थी वई आ पर रब फरमायो ईमान वारनि जे लाइ वरी रोज़ा फर्ज़ कया ओ 14 सदीअ जा इंसान रोज़न खे चटी न समेझाए रोज़न खे बार न समेझाए रब करीम केॾे अंदाज़ सां समझायो आ ॻाल्हायो आ मोमिननि खे फरमायो आ ओ मोमिनो तव्हां ते रोज़ा मां फर्ज़ कया आहिनि सिर्फ़ चटी न समेझाए तव्हां खां जेके भी अॻ में नबियनि जूं उम्मतूं गुज़री वयूं उन्हनि ते भी मां अल्लाह रोज़ा फर्ज़ कया हा पर उन्हनि ऐं रोज़नि ऐं हिननि रोज़नि में ज़मीन आसमान जेॾो फ़र्क़ु आ रब्बे काबा जो कसम आ हिन महीने जे अंदरि जेकॾहिं को रोज़ा रमज़ान जा रखे थो पियो रोज़नि रखण जे करे वात में बणास थिए थी अल्लाह खे मुश्किल खां वधीक पसंदि थिए थी ओ मुंहिंजा महबूब मोहम्मद करीम आहिनि रोज़नि जी फज़ीलत ॿुधायो इमामुल अंबिया हीअं फरमायो रोज़ेदार सुबुह जो सिहरी करे हा तिलावत करे नमाज़ पढ़े मलाइक इंतज़ार में त रोज़े जो बदलो शाल कयूं रोज़े जो अजर शाल कयूं साईं जन फरमायो रोज़ो सिहरी करे थो रोज़ो रखे थो इन अल्लाह जे बाने जे लाइ समंदरनि दरान जूं मखलूक दुआ थी घुरे अल्लाह खे ख़बर ही त मुंहिंजा कुझु बाना अहिड़ा निभागा थींदा जेके जज़ा फज़ा कंदा वाए वेला कंदा खोड़ वरी अहिड़ा भी निभागा हूंदा जेका चवंदा मुलऊ रोज़नि ते आ छा के वरी चवंदा अन्न खुटो आ छा खोड़ अहिड़ा
नीयत साफ़ रोज़ो निमाज़ माफ़ चखे चंड्रा सदाई हुसैनी आ हाय सोने हुसैन के त करबला जे सरज़मीन ते रोज़ो आ सिर सुजदे में आ चो न सुभान अल्लाह। सच्चो हुसैनी उहो आ जेको मुसीबत में सब्र करे ऐं निमाज़ जो पाबंद हुजे। जे महीनो रमज़ान जो अचे त रोज़ो भी चओ न सुभान अल्लाह। हैदरी ॻाल्हाइनि हुसैनी ॻाल्हाइनि सच्चा हुसैनी गासलेटी न कुटीअ वारा मजनू न रत ॼण वारा ये सहाबा रत ॼण वारा हा ख़ुदा जो कसम आ। पेट सां पत्थर ॿधी पोइ बि पैगंबर जे हुक्म ऐं ताबेदारी में लॻा पिया हा। हा ॻाल्हि यादि आ त हिकु आहे मुहबत ॿी आहे इताअत। मुहबत अबू जहल बि कई पर इताअत जो इनकार कयईं। हा मुहबत सारा मक्के वारा कन पया चवन पया ओ मुहम्मद बिन अब्दुल्लाह तू सादिकुल अमीन आ। ए सोना अब्दुल्लाह जा बचड़ा आमना जा लाल करे छॾी सफ़ा कमाल। सारा सरदार चिड़िया वेठा समूरन जे हथन में तरारा अज एड़ो हजरे अस्वद वारो फैसलो कयो जो समूरन के शरफ मिली वयो। हर एक खुश थी वापस वयो। मां चवंदो आ राज विढ़ी पवे त सरदार फैसला कन पर उन दौर ज़माने में जे सरदार विढ़िया बीठा हन त उन वक्त में मुहम्मद फैसलो पियो करे। ओ चाचा अबू लहब दे खबर जे दिल चाहे थी त हजरे अस्वद के खणी मां बैतुल्लाह दे वञा फिट कया। अबू जहल दे खबर भला जे मां फैसलो कया कबूल आ। अबू जहल चवे थो ए अब्दुल्लाह जा लाल आमिना जा बाल तोखे त मां सादिकुल अमीन जवानीअ में ही चयो हो। मुस्तफ़ा जी जॾहिं 25 साल उम्र ही त अबू जहल यो लक़ब ॾिनो हो चयो हो मुहम्मद बिन अब्दुल्लाह सादिकुल अमीन आ। कियं न तुझो फैसलो मनीदासूं। केड़ो फैसलो तो करण चाही जंहिंजे हक़ में तूं ॾे ठीक आ बस हाणे। आका नबियन जे सरदार हजरे अस्वद खे खणी चादर में आया चओ न सुभान अल्लाह। खुदा जो कसम आ सब राज़ी थी वया सभिन खे शरफ मिली वयो हुल हुली वयो अगते हली राज खुली पयो। पो अबू जहल भुली वयो। आ चाचो अबू लहब गुथो लफ्ज़ ज़बान मां कढे पयो अल्लाह बर्दाश्त न कयो। मुहब्बत एडी आ मुहब्बत एडी आ। हिकु आहे मुहब्बत ॿी आहे इताअत। मुहब्बत अबू लहब खां मथे ॿिए कंहिंजी थींदी ख़ुशीअ में पंहिंजी क़ीमती बाणीअ खे इनाम बि ॾे आज़ाद बि करे। बाणीअ खे बि मौक़ो मिली वियो। अबू लहब अचे पियो। बाणीअ अबू लहब खे चयो ओ अबू लहब मुबारक हुजई तुंहिंजो भाउ जेको नंढड़ो अब्दुल्लाह हा हा नंढो नंढो तव्हां में हुयो उहो फौत थी वियो हो न उनजी घरवारी बीबी आमना खे रब हसीन जमील बचड़ो अता फरमायो आ। पर वाह जे सुहिणो आ एडो खुश थी करे अञा मुहम्मद खे उन ॾिठो ई नाहे। उते जो उते चवे थो तोखे मां केड़ी खुशखबरी केड़ो तोखे इनाम केड़ी तोखे मुबारक ॾियां तूं आज़ाद आ चओ न सुभान अल्लाह। मुहब्बत एड़ी आ पर इताअत है सब मामलो थी मुहब्बत खां पोइ इताअत छड़ी मुहब्बत भी ठली कम न ॾींदी। ठली मुहब्बत भी कम में न ईंदी। छड़ो चो असां पैगंबर सां मुहब्बत कयूं था ऐं लभे हिकिड़ो टको भी कोन आ दावा में न थींदो। इताअत में सब कुछ थींदो। तोड़े जे बिलाल मुस्तफ़ा जे खिदमत में ईंदो हा पो जे घुमे फर्श ते आवाज अर्श ते अर्श मना मथे जन्नत में चओ न सुभान अल्लाह। हाय मां पंहिंजी ॻाल्हि थी अचां। अचेव थो महीनो रमज़ान जो केड़ो महीनो
रमज़ान जो महीनो साईं रमज़ान जो महीनो छा है जे इन में रोज़ो फर्ज़ आहे साईं इन जो मक़ाम मर्तबो रब साईं फरमायो मुंहिंजो बानड़ो इन महीने के इज्जत कुरान जे करे ॾिनी आहे फरमायई शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन हुदल लिन्नासि व बय्यिनातिम मिनल हुदा वल फ़ुरक़ान साईं जन फरमायो ओ दुनिया जो इंसान अॼु मां तव्हांखे ॿुधायां रमज़ान जो शान रब पाण क़ुरान में कयो आहे बयान हा रमज़ान में रब पंहिंजो मुक़द्दस नाज़िल कयो क़ुरान महीने के इज्जत मिली वई शरफ मिली वियो हिकिड़ो नफ़िल जेकॾहिं ईमानदार पढ़े थो फर्ज़ जो सवाब हिकिड़ो फर्ज़ पढ़े थो त 70 फर्ज़नि जो सवाब इन महीने में रब करीम चयो कुरान में जिक्र अची वियो आहे जॾहिं रोज़ो फर्ज़ थी पियो आहे अल्लाह ईमानदारनि सां ॻाल्हाईंदो पियो आहे फरमायई या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिब अलैकुमुस सियामु कमा कुतिब अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून रब तो फरमाई ईमानदारो इन महीने में मां अल्लाह तव्हांजे मथां रोज़ा फर्ज़ कया ने रब अॻिते सम्झाईंदे ॿुधाईंदे हा दिल जाए ॾींदे फरमायो ओ मुंहिंजो बांधड़ो ईमानदारो चटी न समेझो हा मता इहो सोचींदा हुदो त अॻियां उम्मती आज़ाद हुया रब तो फरमा आज़ाद कोन हुया उन्हनि ते बि मां अल्लाह रोज़ा फर्ज़ कया पर मुहम्मद करीम जे करे न उम्मत दे रोज़न में भी आसानी थी पई ऐं रोज़ेदार जी इज्जत मताई बणजी वई नबियन जे सरदार रोज़े जी फज़ीलत भी बुधाई रोज़ेदार सिरी करे नियत करे तिलावत पियो करे त मलाइक तिलावत जो सवाब लिखन पया हा जे करे नफिल पढ़े पियो त फर्ज़ जो सवाब लिखन पया जे फर्ज़ पढ़े पियो त 70 फर्ज़न जो सवाब लिखन पया हाने न सेरी करे ये अमल पियो करे मलाइक इंतजार में हन मेहनत मजदूरी मजदूर के आखिर में मिलदी मलाइक इंतजार ता कंद बाने रोज़ो रखियो आ नियत रोज़े जी कया खाइण पीअण बंद करे छजे हलाल शयूं पयूं त नथो खाए अल्लाह जे अमर में बीठो आ हाने मलाइक इंतजार कंदा त छा इनके अजर जो सवाब जो छा इन जे लाए लिखूं ओ फजर खां वठी करे 5 नमाज़ुनि जो टाइम ईंदो थो वञे ज़ुहर भी पढ़ियाई असर भी पढ़ियाई मथों असर खां बाद में मगरिब जो टाइम वेझो आ हाने हुकुम मिलंदो पियो आ मगरिब जो टाइम थींदो पियो आ मुझे महबूब मुस्तफा पाण चयो आ हाने सब हलाल तय्यब रिज़्क़ अॻियों पियो आ पर अमर नाहे त खाए जेस ताईं आर्डर न अचे जेस ताईं वक्त पूरो न थिए बानो सब शइ खे ॾिसे थो पियो अल्लाहु अकबर कबीरा रब तो फरमाए फरिश्तो जो ख़बर मौला सुबह खां वठी करे हा हा इंतजार में आ तुझे हुक्म जी पाबंदी कंदो पियो आ मौला सब हलाल रिज़्क़ अॻियों पियो आ पर हथ न विझंदो पियो आ मलाइको हाणे बानो जेकी दुआ घुरंदो मां अल्लाह कबूल कंदो मास हाओ सिहरी कयाई इफ्तारी ते अची वियो हाणे इफ्तारी करे पियो मलाइक पुछन था मौला छा लिखऊं हदीस पाक जे अंदर अचे तो नबियन जे सरदार फरमायो इन रोज़ेदार जे लाए अल्लाह मलाइकन के दो चवे मलाइको ॿिया सब बाने जा अमल तव्हां लिखिया हा नफिल पढ़े त फर्ज़ लिखियो फर्ज़ पढ़े त 70 फर्ज़न जो सवाब लिखियो हाणे रोज़े जो मामलो छॾे जो से अस्सौमुली व अना अजज़ी बिही
बाने रोज़ो मुझे करे रखियो आयो एड़ो मख्फी अमला बाने मां रब जे विच में मामलो आ छॾे जो ओ जेस ताईं क़यामत कायम थींदी त मां अल्लाह पंहिंजे बाने ईमानदार खे रोवे जो बदलो पाण ॾींदुसि। ॿी हदीस पाक जे अंदर अचे थो अस्सौमु ली व अना अजज़ा बिह रब पाण रोवे जो बदलो थींदो। क़यामत जे जॾहिं बानो ईंदो रब जे साम्हूं थींदो इहो ई रोज़ो बाने जे लाइ सिफारिशी थी बणिजी ईंदो। नबियनि जे सरदार पाण चयो आहे ॿ शयूं क़यामत जे ॾिहाड़े अहिड़ी ॾुखे टाइम ते सिफारिशी थींदा जिथे अबो बेज़ार अम्मा बेज़ार मिट माइट हिक ॿिए खां बेज़ार मुड़ुस घरवारी खां बेज़ार पर नबी बि पंहिंजे उम्मतुनि खां बेज़ार सभु नबियनि खे पंहिंजी लॻल हूंदी। साईं जन फरमा मूंखे पंहिंजे उम्मत जी लॻल हूंदी पर मां रब खे चवंदुमि या रब नफ़्सी या रब नफ़्सी। हर नबी चवंदो रब असांजी पार थी पर पैगंबर चवंदो रब मुझे उम्मत जी पार थी। या रब उम्मती या रब उम्मती या रब उम्मती मौला मुझे उम्मत जी पार थी मौला हिसाब किताब में आसानी कजाए। अञा पैगंबर ईअं चवंदो रहंदो। साईं जन फरमाए मुंहिंजा उम्मती धिकजी अल्लाह जे अदालत में ईंदा हिसाब किताब जन जे लाइ पेश थींदा। नबियनि जी बि पेशी थींदी या ईसा इब्न मरियम अंत कुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाहैन मिन दूनिल्लाह। कुरान में रब बयान करे छॾियो आहे त नबियनि रसूलनि खां बि पुछाणो थींदो। ईसा नबीअ खां अल्लाह पुछंदो पियो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम ॾकी वेंदो पघर पसीनो वही वेंदो। रब कुरान में ज़िक्र कयो अल्लाह ईसा नबीअ खां पुछा करे पियो ओ बिरोही साहिबान आयल महिमान क़यामत जे ॾिहाड़े जॾहिं साईं जन फरमाए मुंहिंजे उम्मत खां पुछाणो थींदो हिकिड़ा उहे मुंहिंजा उम्मती हूंदा जन दुनिया जे अंदरि रोज़ा रखिया ऐं क़ुरान ॿुधऊं पढ़ियाऊं इन्हनि जी सिफारिश रोज़ा करे बीहंदा मसद रब जो क़ुरान पहुची वेंदो। नबियनि जे सरदार चई छॾियो आहे अस्सियाम वल क़ुरान यशफ़िआन लिल अब्द यौमल क़ियाम यक़ूलु अस्सियाम ऐ रब्बि मनातुहु त्ताम वशफ़िनी फी वयक़ूलुल क़ुरान मनातुहु नौम बिल्लैल वशफ़िनी फी। साईं जन फरमाए रमज़ान जा रोज़ा अल्लाह जी अदालत में रब के चवंदा मौला ही त उहो हुयो जंहिं एतिराम कयो सारो ॾिहाड़ो पाबंद रहियो बुख उञ ते रहियो पंहिंजी जान ते कंट्रोल करे पियो। रब तुंहिंजे अमर खां अॻे हा बिख न वधाए मौला असां सिफारिश दी आया आहियूं। रमज़ान जा रोज़ा सिफारिश करे बीहंदा मसद रब जो क़ुरान पहुची वेंदो। रब जो क़ुरान चवंदो वयक़ूलुल क़ुरान मनातुहु नौम बिल्लैल वशफ़िनी फी। साईं जन फरमाए क़ुरान चवंदो मौला हे त उहो आहे जेको निंड्रा फिटाए मूंखे ॿुधण सिखण जे लाइ हाज़िर थींदो। रब हिन सां लेखो न कर रब मां हिन जो सिफारिशी दी आयो आहे। नबियनि जे सरदार फरमाए रमज़ान जा रोज़ा सिफारिश करे बीहंदा मस क़ुरान जॾहिं सिफारिश कंदो रब खे रहम ईंदो। रब फरमाईंदो तव्हां ॿई हिन जा सिफारिशी थी आया हो हाणे वठी वञोसि जन्नत में कहिड़ो कयांसि लेखो। ईअं अल्लाह जो फज़ल थींदो। तॾहिं भिटाई साहब चयो आहे अदुल करी त आऊं न छुटां फेरो कर फज़ल जो बाने सां फज़ल थींदो। हा इहो फज़ल थींदो। ओ रमज़ान जो रोज़ो ओ मुंहिंजा मुक़द्दस कलाम हिन बाने जी सिफारिश तव्हां खणी आया हो हाणे नथो कयांसि लेखो वठी वञोसि जन्नत में। हाओ मुंहिंजा मौला एॾी महिरबानी आहे एॾी आसानी आहे। अचो अचो ओ रईस मोहम्मद मुराद जे ॻोठ वारो दूर दराज ॻोठनि वाहण वस्तनि खां आयल महिमानो क़ुरान खे चिंबड़ी पओ पंहिंजे बचनि खे क़ुरान पढ़ायो। रमज़ान जा रोज़ा रखो रमज़ान जो एहतराम कयो
एहतराम करण जे करे भी दुनिया में भी सुरखरू आखिरत में भी सुरखरू हिकड़ो उहो जवान हो आतश परस्त हो अल्लाह अकबर जॾहिं रमज़ान जे रोज़े ऐं महीने रमज़ान जो एहतराम करे पियो आख़िरी घड़ीअ में उनखे कलमो नसीब थियो जन्नत में वञी पुॼी वियो कंहिं अल्लाह वारे ख़्वाब में ॾिठो तू त मजूसी हैं तू त बाहि परस्त हैं एॾे जन्नत में कीअं वएं चवण लॻो हाओ सॼी ज़िंदगी वाकई शिरक कयुम बाहि जी पूॼा कयम पर आख़िरी घड़ी में अल्लाह मेहरबानी कई कि मूंखे अल्लाह कलमो नसीब कयो चे छा तो ॾिठो चे ॾिठो कुझु कोन हिकिड़ो अल्लाह खे अहिड़ो अमल पसंदि थी वियो जो हे बानो जन्नत में वियो ख़बर थी उहो अमल कहिड़ो हुजे परचे त पल भरे ॾमिरजे तॾहिं विॾे राज़ी थियण थी अचे त देरी नाहे ओ बिरोहियो महल तव मौक़ियो तव टाइम तव गुनाह थी विया तव माफ़ी घुरण तुंहिंजो कमु आहे सची दिलि सां तौबा ताइब थियण तुंहिंजो कमु आहे माफ़ करण रब जो कमु आहे हा जे कंहिंजा हक़ खाधा तव त ॾेई जान छॾायो या माफ़ करायो मता चओ त मौली साहब चयो आहे बसि तौबा तौबा करे जान छॾाए वेंदासीं बसि माफ़ थी विया अबा हिकु तव हुकूकुल्लाह ॿियो तव हुकूकुल इबाद बाने जा हक़ अल्लाह माफ़ न कंदो या त दुनिया में ॾेई जान छॾायो या माफ़ करायो बाक़ी बाने जा अल्लाह जा हक़ अल्लाह पाण माफ़ कंदो गुनाह कई रब माफ़ करे जन्नत हवाले करे उनखां केरु पुछा करण वारो आहे मेहरबानी थींदी आसानी थींदी क़ुरान वारनि लाइ सिफारिश थी वेंदी रमज़ान जा रोज़ा क़ुरान जी सिफारिश आलिमनि जी सिफारिश हा तालिबनि जी सिफारिश ख़ुदा जो कसम आहे हिन उम्मत जे लाइ अल्लाह एॾी मेहरबानी कई आहे कंहिं न कंहिं आहाने बहाने मुहम्मद करीम जी उम्मत जन्नत में वेंदी जंहिं बि कलमो भरियो आहे जन्नत में वेंदो पोइ जेकॾहिं गुनाहनि जे करे को वञी मार खाई मोटंदो पोइ बि जन्नत में वेंदो जहन्नम ठही मुशरिकनि ऐं काफ़िरनि जे लाइ हमेशह हमेशह जहन्नम में सड़ंदा मुशरिक मता चए मुशरिक कहिड़ो आहे सिंह फुटल हूंदसि भिटाई उनखे चया सिंह कोन हूंदसि चवे थो भिटाई पिना दर न पिन पिनी पिनंदे पूरी न पवई उहो दर पिन जेको ॾेई न पचारई छॾे दर दाता जो तू सुतन सॾ करी अड़े बुढ़ी छो न मरी पिने थो पेनांगरनि खां मक्के जा मुशरिक 360 माबूद अल्लाह बुत ठाहे काबे में रखिया हा उन्हनि जो बि अक़ीदो इहो हो त अल्लाह आहे हे काबो रब जो ठहियल आहे ताज़ीम कंदा हा हाजन खे पाणी पीआरींदा हा पर चवंदा ही भी पोइ इहा भी जेका आहे न विञाए थी छॾे अमल खे रब साईं जेको मूंखां चवरायो ॻाल्हायो क़बूल मक़बूल मंज़ूर फरमाए अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए शिरक कुफर खां बचाए छल धणी दर्द आहे हिन प्रोग्राम खे इलाइक़े जे लाइ हिदायत जो ज़रियो बणाए ऐं क़यामत जे ॾिहाड़े तव्हां असांजे लाइ निजात जो सबबु बणाए ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी हिन ॻोठ वारा बिरोही सभु ओता की वमा अलैना इल्लल बलाग।